नाज़रीन, एक अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियूं पिया त कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में घर मां हिक ई ख़ानदान जे 4 भातियुनि जा लाश मिलिया आहिनि। कामरान चौरंगी भरिसां घर मां माउ ऐं संदसि 3 पुटनि जा गला कपियल लाश मिलिया, जिन जी सुञाणप औरत साइमा, संदसि पुट अहद, अशद ऐं शाहज़ैन तौरु थी आहे। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कया, जॾहिं त घर धणी अरशद अली खे हिरासत में वरितो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त समूरनि घर भातियुनि खे तेज़ धार औज़ार सां क़तल कयो वियो आहे। होॾां गिरफ़्तार थियल अरशद अली जो चवणु आहे त हू वाक़े वारे वक़्तु घर में न हो। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर पिया कयूं त कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में घर मां हिक ई ख़ानदान जे 4 भातियुनि जा लाश मिलिया आहिनि। कामरान चौरंगी भरिसां घर मां माउ ऐं संदसि 3 पुटनि जा गला कपियल लाश मिलिया, जिन जी सुञाणप औरत साइमा, संदसि पुट अहद, अशद ऐं शाहज़ैन तौरु थी आहे। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कया, जॾहिं त घर धणी अरशद अली खे हिरासत में वरितो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त समूरनि घर भातियुनि खे तेज़ धार औज़ार सां क़तल कयो वियो आहे। होॾां गिरफ़्तार थियल अरशद अली जो चवणु आहे त हू वाक़े वारे वक़्तु घर में न हो।